न्यूज़ तक गॾावया संजा सैद हलाके हेडलाइंस पर। वज़ीर आज़म इमरान खान एक ॾींहं जे दौरे ते अॼु बलोचिस्तान पहुचंदो। वज़ीर आज़म खे सिक्योरिटी सूरत-हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वॾो वज़ीर जाम कमाल वज़ीर आज़म जी आजिया कंदो। मुल्क में कोरोना वायरस के केसनि में मुसलसल तेज़ी अचण लगी। वायरस विघे वधीक 67 मरीज़ फौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2304 केस ज़ाहिर। वबा सचलनि जो अंक 3,52,296 थी वियो। पंजाब में 1,08,822, सिंध में 1,53,000 KPK में 41,472, बलूचिस्तान में 16,247, गिलगित बल्तिस्तान में 4,416, इस्लामाबाद में 23,122, आज़ाद कश्मीर में 5,139 केस रिपोर्ट। पेशावर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस वकार जस्टिस वकार अहमद सेठ इस्लामाबाद के खानगी अस्पताल में इलाज हेठो। पेशावर हाई कोर्ट के तर्जमान जो चवण है जस्टिस तलाहो वज़ीर आज़म इमरान खान, बिलावल भुट्टो ज़रदारी, चीफ जस्टिस गुलजार अहमद पारां जस्टिस वकार सेठ के लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। जस्टिस वकार सेठ की जनाज़ नमाज़ अॼु पेशावर में अदा कई वेंदी। भारतीय फौजी LOC के बिना जवाब फायरिंग, एक शहरी शहीद और समेत 3 ॼणा ज़ख्मी। ISPR मूजिब भारतीय फौज चक्री सेक्टर ते शहरी आबादी के निशानो बणायो। भारतीय फौजन गरन हथियारन जो इस्तेमाल कयो। पाक फौज की भरपूर कार्रवाई सबब भारतीय बंदूक गाजियों कर सघजन थियूं। उहे गाजियूं गुज़गो में न पर अवाम आॾो कयूं वेंदियूं। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो बरतानवी ख़बर इदारे के इंटरव्यू। मरियम नवाज़ जो चवण है पाक फौज से गाजियुनि लाइ तैयार आहियूं। उन लाइ शर्त इहो आहे त PTI जी हुकूमत के घर भेड़ो कयो वञे। पाक फौज से PDM जी प्लेटफॉर्म तां गाजियुनि ते गौर विचार करे सघे थो। एस्टेब्लिशमेंट असांजे वेझनि साथियुनि सां ॻाल्हियुनि लाइ राब्ता कया आहिनि। मूं सां सिधी रीत के PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी चवण है गिलगित बल्तिस्तान जी आवाम के हक़ ऐं हाकिमियत ॾियण वारो वाइदो पूरो कंदुसि। कठपुतलियुनि वांगर पंहिंजे वाइदे तां U-टर्न न वठंदुसि। साज़िशुनि खे नाकाम बणायो वेंदो। कराची में नौकरी बहाने कश्मीर घुराए जिनसी ॾाढाई ऐं तशद्दुद जो निशानो बणायल औरत ऐं संदसि मासूम नियाणी वारे केस में घुर्बल वधीक 2 जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। कश्मीर पुलिस ज़्यादती केस में अगवा ऐं दहशतगर्दी जा कलम भी शामिल करे छॾिया। मुख्य जवाबदार रफ़ीक मलिक लूह जो एतराफ़ करे चयो आहे त 7 ॾींहंनि ताईं जवाबदार खैरुल्ला ऐं मुनीगिरी सां जिनसी ज़्यादती कई। मुतासिर वाड़ी जो लाड़काणे जी चाणका अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। डॉक्टरनि जो चवण है त बाड़ी की सेहत में सुधारो अची रहियो आहे। 4 खां 5 ॾींहं डॉक्टरनि की निगरानी हेठि रहंदी। खैरपुर में फैजाबाद कॉलोनी लाशन की सुञाणप साबरा ऐं हनीफा शर के नाले तौर थी।